अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल मुड़ुस माण्हू अॼु वरी अपडेट दोस्तो तव्हां सां शेयर कंदासीं ऐं काफ़ी बहितरीन ख़ुशख़बरियूं बि तव्हांजे लाइ मूं आंदियूं आहिनि। मुड़ुस माण्हू खां बि वधीक हिकु ॿियो ड्रामो लॉन्च थियण वारो आहे, उन जी बि अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं हिन नंढड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों हलूं था अॼु जी मुख़्तलिफ़ ऐं दिलचस्प ऐं सनसनीखेज़ अपडेट जी तरफ़। अॼु कंदासीं ड्रामा रिव्यू मुड़ुस माण्हू तो पंहिंजी कामयाबी जे हिसाब सां बहितरीन हली रहियो आहे। बहरहाल तव्हां इहो ज़रूरु सोचियो हूंदो दोस्तो ॿियो कहिड़ो ड्रामो लॉन्च थियण वारो आहे। दोस्तो ॿियो ड्रामो आहे पापनगर। राबेल जी जाइ ते नालो राबेल कटे करे हाणे उन ड्रामे नालो पापनगर रखियो वियो आहे। हाणे उहो केतिरनि वारनि जो ड्रामो तमामु जल्द ईंदो। राबेल या अदाकार उहा कहाणी साॻी लेकिन नालो चेंज कयो वियो आहे। ऐं ॿियो ड्रामो वीरन जी बस्ती बि तमामु जल्द ज़ाहिर थियण वारो आहे। दोस्तो ज़बरदस्त ऐं बहितरीनु सोप सीरियल आहे ऐं मश्करी जे हिसाब सां जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस इहो ड्रामो लॉन्च थियण वारो आहे। इहो ड्रामो दोस्तो सिंध टीवी ते हलंदो। हाजन तीवणे जो ड्रामो आहे। मामा लालू बि गॾु अथसि, कीरो बुरड़ो बि गॾु अथसि, काफ़ी वॾा वॾा अदाकार उन में आहिनि। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा हिन वीडियो खे।